सिंध रेंजर्स पारां शाहबंदर, सिजावल, ठट्टो, घारो ऐं बदीन जी सामूंडी पट्टी में इम्कानी तूफ़ान जे मुतासिरनि लाइ ख़ुश्क राशन पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। राशन बैग, खाधे पीते जूं शयूं, पीअण जो साफ़ पाणी ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि ते ॿधल मजमूई तौर ते 11 ट्रकूं मुतासिर इलाइक़नि ॾांहुं रवानियूं कयूं वयूं आहिनि। ट्रकुनि में 1 मोबाइल किचन ऐं 4 ट्रकूं फिलाई तंज़ीम जे सहकार सां मुहैया कयूं वियूं आहिनि। रेंजर्स तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। सिंध रेंजर्स तरफ़ां बरसात ऐं ॿोॾि खे नज़र में रखंदे वबाई मरीज़नि खां बचण जे लाइ मोबाइल मेडिकल कैंप जी सहूलियत पे फराहम कई पई वञे। बदीन, सिजावल ऐं ठट्टे जे मुतासिर इलाइक़नि में रेंजर्स तरफ़ां 77 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ रिलीफ ऑपरेशन दौरान मजमूई तौर ते बदीन, ठट्टे, सिजावल मां 6442 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध रेंजर्स पारां शाहबंदर, सिजावल, ठट्टो, घारो ऐं बदीन जी सामूंडी पट्टी में इम्कानी तूफ़ान जे मुतासिरनि लाइ ख़ुश्क राशन पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। राशन बैग, खाधे पीते जूं शयूं, पीअण जो साफ़ पाणी ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि ते ॿधल मजमूई तौर 11 ट्रकूं मुतासिर इलाइक़नि ॾांहुं रवानियूं कयूं वियूं आहिनि।